12 नॉटिकल माइल्स जे अंदर जेको भी इलाक़ो ईंदो उहो सूबे जी टेरिटरी आहे। सिंध सूबे जे सरहदुनि खे ऐं बलोचिस्तान सूबे जे सरहदुनि खे अल्टर करण जी, उनमें तब्दीली आणण जी हरकत कई वई आहे। इंटरनेशनल लॉ मुताबिक़ कंहिं बि रामसर साइट ते ॾावत का बि कंस्ट्रक्शन उन जे अंदरि नथी थी सघे। ही ॿेटनि जे डेवलपमेंट जो मसइलो न आहे, सिंध जे वजूद ते हमले जी हिकिड़ी हरकत कई वई आहे। आलमी कानून जी भनकड़ी करण वारियूं जेके हरकतूं आहिनि, इन तां विथड्रॉ न कयो वेंदो, सिंध जा माण्हू ख़ामोश थी न वेंदा। ॿ टे ॻाल्हियूं सम्झण जहिड़ियूं आहिनि। पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 1 आहे, जंहिंमें वफ़ाक़ ऐं सूबनि जे हदुनि जो तयन थियल आहे। 12 नॉटिकल माइल्स जे अंदरि जेको बि इलाक़ो ईंदो उहो सूबे जी टेरिटरी आहे। उनखां पोइ सूबनि जी टेरिटरी जे अंदरि, सूबनि जे सरहदुनि जे अंदरि जेकॾहिं तरमीम करणी आहे त उनमें बि आइन जो हिकिड़ो तरीक़ाकार लिखियलु आहे। उनजे लाइ सूबाई असेंबली जी 2/3 मेजॉरिटी खपे, सेनेट ऐं क़ौमी असेंबली जी 2/3 मेजॉरिटी खपे। पाकिस्तान जे सदर खे अहिड़ो गैर आइनी अमल कंदे कुझु सोचणु घुरिजे हा त पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 1 जी वायलेशन थी आहे। सूबनि जे हिननि खे सरहदुनि, सिंध सूबे जे सरहदुनि खे ऐं बलोचिस्तान सूबे जे सरहदुनि खे अल्टर करण जी, उनमें तब्दीली आणण जी हरकत कई वई आहे, जेका इंतिहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर ही जेको इलाइक़ा आहिनि, इहे समूरो क्रीक वारो इलाइक़ो सॾिबो आहे। इंडस डेल्टा जी जेका क्रीक आहे, डेल्टा जेका आहे इंडस जी, उहा पूरी जी पूरी डेल्टा जेको आहे उहो रामसर साइट डिक्लेयर आहे। इंटरनेशनल लॉ मुताबिक़ कंहिं बि रामसर साइट ते को बि जेको आहे का बि अॾावत, का बि कंस्ट्रक्शन उन जे अंदरि नथी थी सघे। तंहिंजे करे ही बैन अवी कानून जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई आहे। सिंध जेका आहे उहा इन मामले खे बिल्कुलु इहा को सूबाई ख़ुदि मुख़्तियारी पीपल्स पार्टी ने लिख के दिया था, अहिड़ियूं सभु जेके अटकलूं आहिनि, पीपल्स पार्टी खे, सिंध गवर्नमेंट खे को इख़्तियार कोन्हे को। सिंध गवर्नमेंट खे को इख़्तियार कोन्हे को। वरी मां रिपीट थो कयां, सिंध गवर्नमेंट खे को इख़्तियार कोन्हे को। सिंध जे वॾे वज़ीर खे को इख़्तियार कोन्हे को। ही सूबनि जी बाउंड्रीज़ खे अल्टर करणु, उनमें तब्दील करण जो आइन जे अंदरि हिकिड़ो रस्तो आहे। उनमें वज़ीर आला जो कुझु न वञे। सिंध असेंबली, सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा जेकॾहिं 2/3 मेजॉरिटी पास करे, पर सिंध जा माण्हू त इहो बिल्कुलु केतिरा भेरा चई चुका आहिनि त असेंबलियूं भली पंहिंजा रेज़ोल्यूशन पास कनि, भली पंहिंजा कानून ठाहिनि। सिंध धरती जे इंच खे बि जेकॾहिं उनजे मथां खे सिंध खां जुदा करण जी कोशिशि कई वई त सिंध जा माण्हू उनखे पंहिंजे मथां हमिलो तसवुरु कंदा, ऑक्यूपेशन तसवुरु कंदा। ही सिधी सही सिंध जी ऑक्यूपेशन पई थिए, सिंध ते हमिलो कयो पियो वञे। ही ॿेटनि जे डेवलपमेंट जो मसइलो न आहे, सिंध जे वजूद ते हमले जी हिकिड़ी हरकत कई वई आहे, जेके सिंध जा माण्हू जंहिंजे लाइ मुसलसल मज़ामत करे रहिया आहिनि। इहा मज़ामत अञा वधीक अॻिते वेंदी ऐं इहो जेसि ताईं ऑर्डिनेंस वापसि न वरितो ईंदो, न सिर्फ़ु ऑर्डिनेंस वापसि न वरितो ईंदो, इहो जेको रामसर साइट जे मथां अॾावतुनि जो जेको आलमी कानून जी भनकड़ी करण वारियूं जेके हरकतूं आहिनि, इन तां विथड्रॉ न कयो वेंदो, सिंध जा माण्हू ख़ामोश थी न वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।